विचो भर ऐं ॾखिण एशिया हिन वक़्तु हिकु हसास सफ़ारती मरहले मां गुज़री रहिया आहिनि, जिते हिकु तरफ़ अमेरिका ऐं ईरान विच में इम्कानी मुआहिदे जूं ॻाल्हियूं जारी आहिनि, त ॿी तरफ़ इसराइल ऐं लबनान विच में आरज़ी जंगबंदी इलाक़ाई सूरतहाल खे नओं रुख़ ॾिनो आहे। हिन समूरे अमल में पाकिस्तान जो किरदारु हिकु अहम सफ़ारती पुल जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। ताज़नि सफ़ारती तहरीकुनि मां ज़ाहिर थिए थो त अमेरिका ऐं ईरान विच में सिधियूं ऐं अणसिधियूं ॻाल्हियूं जारी आहिनि। आरज़ी जंगबंदी बावजूद मुस्तक़िल मुआहिदो अञा तय नाहे थियो। मुआशी दबाव ख़ासि करे तेल जे वापार ऐं स्ट्रेट ऑफ हर्मोज़ जी अहमियत ॿिन्ही धुरियुनि खे ॻाल्हाइण ते मजबूर करे रही आहे। तज़िये निगारनि मूजिबि हाणोके मरहले में अमुन एतमाद सां न पर जंग जे वधंदड़ क़ीमत ऐं दबाव जे नतीजे में पैदा थी रहियो आहे। बुनियादी तकरार एटमी प्रोग्राम ऐं पाबंदियूं ॻाल्हियुनि में अहम इख़्तिलाफ़ अञा बि बरक़रार आहिनि। अमेरिका जो मुतालबो आहे त ईरान डिघे अरसे लाइ यूरेनियम अफ़ज़ोदगी महदूद या बंदि करे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त पाकिस्तान जी टियाकड़ी वारियुनि कोशिशुनि जे नतीजे में ईरान सां घणे भाङे तकरारी ॻाल्हियूं हल थी चुकियूं आहिनि। हाणे रुॻो तारीख़ी मुआहिदे जो इंतज़ारु आहे, जंहिं लाइ ट्रंप जो चवणु आहे त हू पाकिस्तान अचण लाइ तयारु आहे। पाकिस्तान जो किरदारु सफ़ारतकारी जो नओं मॉडल। पाकिस्तान रवायती सालसी खां हटी करे हिकु स्ट्रक्चरल सफ़ारतकारी अख़्तियार कई आहे। इस्लामाबाद ॻाल्हियुनि लाइ गैर जानिबदार प्लेटफॉर्म मुहैया करे रहियो आहे, जिते ॿिन्ही धुरियुनि खे हिकु जहिड़ी जाइ मिले थी। तज़िये निगारनि जो चवणु आहे त नए स्ट्रक्चरल सफ़ारती हिकमत अमली तहत पहिरीं विख जंगबंदी, ॿी विख आरज़ी मुआहिदो ऐं टीं विख मुस्तक़िल डील थियणु बाक़ी आहे। इस्लामाबाद में इम्कानी ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जे तनाज़ुर में सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। पाकिस्तान जी क़यादत सफ़ारती कोशिशुनि ज़रिए ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइण लाइ सरगर्म आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप बि मुआहिदे जी सूरत में इस्लामाबाद जे दौरे जो इशारो ॾिनो आहे। हुकूमत तरफ़ां हसास हंधनि ते सिक्योरिटी इदारनि जी नफ़री वधाई वई आहे। ॿिए पासे ईरान जे बंदरगाहनि तां रवाना थियल 4 जहाज़ अमेरिकी नाकाबंदी बावजूदि अॻिते निकिरी विया आहिनि। उन्हनि में हिकु पाकिस्तानी जहाज़ पिणु शामिल आहे, जेको महफ़ूज़ तरीक़े सां गुज़री वियो। अमेरिका जी नाकाबंदी बावजूदि जहाज़नि जो गुज़रणु अहम अॻभराई करार ॾिनी पई वञे। हीअ सूरतहाल ख़िते में वधंदड़ छिकताण सां गॾु सफ़ारती सरगर्मियुनि खे बि नुमायां करे थी। इसराइल ऐं लबनान विच में जंगबंदी आलमी मार्केट ते फौरी असर छॾियो आहे। आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं घटिजी वियूं आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त जंगबंदी सां मार्केट में गैर यकीनी सूरतहाल घटि थी आहे। सीड़पकार वधीक एतमाद सां वापारु करे रहिया आहिनि। जेकॾहिं जंगबंदी बरक़रार रही, तेल जूं क़ीमतूं वधीक मुस्तहकम थी सघनि थियूं, आलमी मैशियत खे साह खणण जो मौक़ो मिलंदो। ज़रियनि मूजिबि लबनान में जंगबंदी अलॻि वाक़ियो न पर वॾी सफ़ारती अमल जो हिसो आहे। ईरान अमेरिका ॻाल्हियुनि सां सिधी या अणसिधी तरह जुड़ियल आहे। इलाक़ाई छिकताण घटाइण लाइ स्टेप बाय स्टेप हिकमत अमली अख़्तियार कई वई आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरान जोहरी हथियार हासिल करण जो इरादो नथो रखे। जल्द हिकु तारीख़ी मुआहिदो मुमकिन आहे। हिन इहो बि इशारो ॾिनो त जेकॾहिं डील थी वञे थी त हू पाकिस्तान जो दौरो करे सघे थो। इहो इम्कानी दौरो सफ़ारती लिहाज़ खां वॾी अॻभराई सम्झियो पियो वञे।